अच पुट पुट वो सोठ ना छो न पप्पा मां अहिड़े माण्हू सां शादी करण थी चाहियां जेको मूंखे चाहे न की मुंहिंजी मिल्कियत खे। हू सिर्फ़ु मूंसां शादी मुंहिंजी मिल्कियत जे करे करे थो ऐं मां अहिड़े माण्हू सां शादी थी करणु चाहियां जेको मुंहिंजी इज़त करे, तव्हांजी इज़त करे। पुट तुंहिंजो सोठ तुंहिंजी इज़त कंदो आहे। पप्पा हू सिर्फ़ु मुंहिंजी इज़त मुंहिंजी मिल्कियत जे करे करे थो। बसि मां हुन सां शादी कोन कंदसि। तुंहिंजी मर्ज़ी आहे मां तुंहिंजे मथां को बि ज़ोर कोन रखंदुसि। तुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं तूं पंहिंजी ज़िंदगी जो पाण फ़ैसिलो करे सघीं थी। तोखे पूरी आज़ादी आहे मुंहिंजे तरफ़ खां, पर जॾहिं बि कंहिं सां शादी करण जो फ़ैसिलो करी न मूं सां बाबा सलाह ज़रूरु कजे। अदा घर त ॿिया बि ख़ाली आहिनि पर तूं हर रोज़ नाज़ा जे घर बत्ती छो वारे ईंदो आहीं? भेण नाज़ा तुंहिंजी सहेली आहे पर नंढपिण खां वठी नाज़ा मुंहिंजो साथी रहियो आहे। तोसां नाज़ा घटि वक़्तु गुज़ारियो आहे पर घणो वक़्तु नाज़ा मूंसां गुज़ारियो आहे। नाज़ा मुंहिंजे साह में समाइजी वई आहे। उहा मूंखां कॾहिं बि कोन विसरंदी। न ॻाइण उहा हिन वक़्तु अलाए कहिड़े हाल में हूंदी, अलाए कहिड़े हाल में। वेलकम 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 सभा वेलकम। तव्हांखे कामयाबियूं लख लख मुबारक हुजनि। तव्हां पंहिंजो कोर्स कंप्लीट करे वापसि मोटायो, इन जे करे मां तव्हांखे मुबारक ॾियणु आयो आहियां। थैंक यू सो मच। साज़ी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा मां ठीकु आहियां? इरशाद भली भली करे वेहो। महिरबानी। मोर हेॾां अचो। जी मैडम। अरे ऑफिसर यार ऑफिसर केड़ा तेरी? अरे बनी बनी करे ऑफिसर बनी बनी करे और बनी बनी करे आए। तव्हांखे छा थोरी इज़त ॾिनमि? तव्हां त मुंहिंजी गिची में पची वियो। बदतमीज़ ते लही आहे तूं। हिन खे इहा बि तमीज़ कोन्हे त कंहिंसां कहिड़े टाइम कीअं मिलिबो आहे ऐं कंहिंसां कीअं मिलिबो आहे। धके जा ग़रीब इंसान। तुंहिंजी औकात इहा ई आहे मुंहिंजे पेरनि में। माफ़ कर मां तुझे पेरे थो पवां। मां तोखां माफ़ी थो न सौट न, इहा तुंहिंजी वेहण जी जॻह नाहे। जेकॾहिं तोखे वेहणो आहे न त पोइ हेठि वेह। इहो ॾिसी छा थो? जेकॾहिं वेहण को इनकार अथई न त पोइ तव्हां वञी सघी थो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।